नाज़रीन, सिंध टीवी नेटवर्क सिंधु माथरी जी क़दीम तहज़ीब जी अजीम सक़ाफ़त जो ॾिहाड़ो 3 डिसंबर ते सिंधी मीडिया सां गॾिजी मल्हाइण जो ऐलान कयो आहे। सिंधी मीडिया जे सीओज़ ऐं एमडीज़ जी हिकु अहम गॾिजाणी सिंध टीवी नेटवर्क जे कराची वारी हेड ऑफिस में थी, जंहिंमें सिंध टीवी नेटवर्क जे चेयरमैन डॉक्टर अब्दुल करीम राजपर, एमडी अजीत कुमार आहूजा, केटीएन जे सीओ अतर काज़ी, मेहरान टीवी जे सीओ गुलाम नबी मोराई, आवाज़ टीवी जे सीओ फैज़ बिरोही ऐं धरती टीवी जे एमडी ज़हीर मीरानी शिरकत कई। गॾिजाणी में तय कयो वियो त हर साल जियां हिन साल भी सिंधी सक़ाफ़त जो ॾिहाड़ो डिसंबर जी पहिरें आचर यानी 3 डिसंबर ते गॾिजी मल्हायो वेंदो। सक़ाफ़ती ॾिहाड़े जे सिलसिले में हर साल जियां हिन साल भी 3 डिसंबर ते तक़रीबूं कोठायूं वेंदियूं, जॾहिं त मुख्य तक़रीब कराची प्रेस क्लब अॻियां थींदी। सिंध टीवी नेटवर्क जे तर्जुमान तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त हर साल जियां हिन साल भी सिंध जे हर नंढे वॾे शहर में सक़ाफ़त जी अहमियत खे उभारण लाइ तक़रीबूं कोठायूं वेंदियूं। स्कूलनि में तक़रीबुनि ज़रिए ॿारनि जी सिंधु मातरी जी क़दीम तहज़ीब जी अज़ीम सक़ाफ़त बाबति जागरता पखेड़ी वेंदी। ॻोठनि में मलाखड़े समेत सक़ाफ़ती रांदियूं करायूं वेंदियूं, जॾहिं त मच कचहरियूं ऐं सुगड़नि सां रिहाण भी रचाई वेंदी। हर साल जियां हिन साल भी सिंध टीवी नेटवर्क जे सॾ ते सॼी सिंध में 3 डिसंबर ते रैलियूं कढण बाद तक़रीबूं कोठायूं वेंदियूं। मुख्य तक़रीब कराची प्रेस क्लब अॻियां थींदी, जंहिंमें लखनि जी अंग में अवाम शरीक थींदो। नाज़रीन, अहम ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। सिंध टीवी नेटवर्क सिंधु माथरीअ जी क़दीम तहज़ीब जी अज़ीम सक़ाफ़त जो ॾिहाड़ो 3 डिसंबर ते सिंधी मीडिया सां गॾिजी मल्हाइण जो ऐलान कयो आहे। सिंधी मीडिया जे सीओज़ ऐं एमडीज़ जी हिकु अहम गॾिजाणी सिंध टीवी नेटवर्क जी कराची वारी हेड ऑफिस में थी, जंहिंमें सिंध टीवी नेटवर्क जे चेयरमैन डॉक्टर अब्दुल करीम राजपर, एमडी अजीत कुमार आहूजा, केटीएन जे सीओ अतर काज़ी, मेहरान टीवी जे सीओ गुलाम नबी मोराई, आवाज़ टीवी जे सीओ फैज़ बिरोही ऐं धरती टीवी जे एमडी ज़हीर मीरानी शिरकत कई। गॾिजाणी में तय कयो वियो त हर साल जियां हिन साल भी सिंधी सक़ाफ़त जो ॾिहाड़ो डिसंबर जी पहिरीं आचर यानी 3 डिसंबर ते गॾिजी मल्हायो वेंदो। इन हवाले सां तफ़सील सां राब्तो कयो आहे कराची में सिंध टीवी न्यूज़ जे चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी सां। जी फयाज़, अपडेट कजो, 3 डिसंबर ते सक़ाफ़ती ॾिहाड़ो मल्हाइण जो ऐलान कयो वियो आहे। बिल्कुल फराज, सिंध टीवी नेटवर्क पारां सिंधु माथरी जी क़दीम तहज़ीब जी जेका अज़ीम सक़ाफ़त आहे उन जो ॾिहाड़ो 3 डिसंबर ते सिंधी मीडिया सां गॾिजी मल्हाइण जे हवाले सां फ़ैसिलो करे वरितो आहे। इन हवाले सां सिंधी मीडिया जे जेको सीईओज़ ऐं एमडीज़ आहिनि उन्हनि जी हिकु गॾिजाणी थी सिंध टीवी नेटवर्क जी कराची वारी हेड ऑफिस में, जिते नेटवर्क जे चेयरमैन डॉक्टर अब्दुल करीम राजपर समेत एमडी अजीत कुमार आहूजा ऐं केटीएन जे जेके सीईओ अतर काज़ी, मेहरान टीवी जे सीईओ गुलाम नबी मोराई, आवाज़ टीवी जे सीईओ फैज़ बिरोही ऐं धरती टीवी जे एमडी ज़हीर मीरानी इन गॾिजाणी में शिरकत कई ऐं गॾिजाणी में तय कयो वियो त हर साल जा हिन साल भी सिंधी सक़ाफ़त जो जेको ॾिहाड़ो आहे उहो डिसंबर जे पहिरीं आचर ते यानी 3 डिसंबर जी जेका तारीख़ थिए थी उन ॾींहं ते गॾिजी मल्हायो वेंदो ऐं सक़ाफ़ती ॾिहाड़े सिलसिले में हर साल जा हिन साल भी 3 डिसंबर ते तक़रीबूं कोठाए वेंदियूं। अहिड़ी तरह सां जॾहिं मुख्य तक़रीब जेका आहे उहा कराची प्रेस क्लब अॻियां हमेशह जीअं थींदी आहे उन अंदाज़ सां उहा रिथी वेंदी ऐं वॾे शान ऐं शौक़त सां सिंधी जेका सक़ाफ़त जो ॾिहाड़ो आहे उहो मल्हायो वेंदो। इन हवाले सां सिंध टीवी नेटवर्क जो तर्जुमान आहे उन बि हवाले सां जेको न सिर्फ़ु पंहिंजो बयानु जारी कयो ऐं चयो त हर साल जा हिन साल सिंध जे हर नंढे वॾे शहर में जेका सक़ाफ़त जी अहमियत आहे उनखे उभारण जे हवाले सां नंढनि वॾनि इलाइक़नि में तक़रीबूं कोठाई वेंदियूं। स्कूलनि में तक़रीबुनि ज़रिए ॿारनि में सिंधु माथरी जी जेका क़दीम तहज़ीब आहे उन जे हवाले सां अज़ीम सक़ाफ़त बाबति जेका जागरूकता आहे उहा पखेड़ी वेंदी। इन हवाले सां न सिर्फ़ु अख़बाराई कई वेंदी बल्कि ॻोठनि में जेके सिंध जी सक़ाफ़ती रांदि ऐं मलाखड़ो उन समेत सक़ाफ़ती रांदियूं कराई वेंदियूं, जॾहिं त मच कचहरियूं अहिड़ी तरह सां जेके सुगड़नि सां जेके रिहाणूं ऐं गॾिजाणियूं जेके थींदियूं आहिनि उहे पिणु रथियूं वेंदियूं आहिनि, उहे बि मुनक़द कयूं वेंदियूं। ऐं हर साल जा हिन साल सिंध टीवी नेटवर्क जे सॼे सॾ ते सॼी सिंध में 3 डिसंबर ते रैलियूं कढी वेंदियूं ऐं रैलियुनि सां गॾु जिते तक़रीबूं कोठाई वेंदियूं उते मुख्य तक़रीब जेका कराची प्रेस क्लब जेका हुनजे आॾो जेका थींदी आहे जंहिंमें लखे माण्हू जेके न सिर्फ़ु शिरकत कंदा आहिनि बल्कि सिंध जी सक़ाफ़त जा जेके रंग आहिनि, सिंधी टोपी अजरक समूरा जेके रंग न सिर्फ़ु निखेरिया वेंदा आहिनि बल्कि सिंध जा माण्हू पंहिंजे न ज़बान पंहिंजे सक़ाफ़त जे ॾींहं खे ख़ुशीअ ऐं ईद जे ॾींहं जे अंदाज़ में न सिर्फ़ु मल्हाईंदा आहिनि त उहा जेका रवायत आहे उहा तसलसल आहे उनखे बरक़रार रखियो वेंदो। ऐं हिन साल 3 डिसंबर जो ॾींहुं जेको आचर जो ॾींहुं थिए थो उनजी चूंड कंदे फ़ैसिलो कयो वियो आहे त जेके मीडिया जा सिंधी मीडिया जा जेके अहम इदारा आहिनि
उहे समूरा गॾिजी इन ॾींहं खे तारीख़ी अंदाज़ सां न सिर्फ़ु मल्हाईंदा बल्कि इन ॾींहं खे ख़ुशीअ विचां ईद विचां मल्हाए सिंध जे माण्हुनि खे न सिर्फ़ु गॾु कंदा बल्कि सिंध जे जेके ॿोॾ ऐं जेका तबाहकारी वारी जेका मुश्किलातूं आहिनि उन ग़म खे विसारणु ऐं उन ॾुखनि खे विसारे अॻिते वधण जी जेका जुस्तजू ऐं जागरूकता आहे उन ते क़दम वधाए विख विख सां मिलाए पंहिंजे सरकार खे साथ में साथ मिलाए अॻिते वधंदा ऐं सिंध जी तरक़ी ऐं जेका मुस्तक़बिल जो जेको मिशन आहे उन ते बि अॻिभराई कंदे ठीक है, प्रयास कशी वॾी महिरबानी अवां जी इन हवाले सां तफ़सील ॾियण जे लाइ।